याद हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जेका इंसान पाण खां धार करे नथो सघे। कंहिंजी यादि अची वञे त उहा दिलि खे झोरे विझंदी आहे ऐं पोइ इंसान जा नेण बरसाति मौसम जीअं टिमकंदा आहिनि। पोइ उन्हनि खे केॾी बि विसारण जी कोशिशि कजे पर उन्हनि प्यारनि जी यादि दिलि मंझां विसरी न आहे सघंदी। यादि हिकु ख़ज़ानो आहे जंहिंसां का बि दौलत मुक़ाबिलो करे नथी सघे। ज़िंदगी उन सां वफ़ादार रहंदी आहे। जेको प्यार करणु ॼाणे ज़िंदगी में केतिरा ई मुसाफ़िर मिलंदा आहिनि। ज़िंदगी हिकु आज़ादु लहर आहे जेका मौत सां टकराइजी ख़तमु थी वेंदी आहे। पर ज़िंदगी में यादि तॾहिं तड़पाईंदी आहे जॾहिं के दिलवारा दोस्त जुदाईअ जो दाग़ ॾेई विछोड़े जो रोग ॾेई हलिया वञनि। पोइ उहे पल उहे घड़ियूं एॾियूं त अज़ियतनाक हूंदियूं आहिनि जो अखियुनि मां लुढ़क बि लारूं करे वहणु लॻंदा आहिनि। यादि हिकु सुपिनो आहे माज़ी जा उहे लम्हा जेके अमर बणिजी दिलि जे कोरे काग़ज़ ते लिखिजी वञनि ऐं कॾहिं बि मिटी न सघनि त उन्हनि खे यादि चइबो आहे। यादि आहिनि अॼु बि उहा शाम जा लम्हा जिन लम्हनि में तो निम जी छांव हेठि मूंखे चयो हुयो त छा बि थी पवे तोखां धार कोन थींदुसि। हा, उहे यादुनि जा लम्हा अॼु बि यादि अथमि। हाणे त जुदाईअ जो अज़ाबु ढंगी रहियो आहे पर मुंहिंजे मन में अञा बि उमेदुनि जो किरणो रोशन आहे। मुंहिंजा भिनल नेण तुंहिंजूं राहूं तके रहिया आहिनि। हाणे त मूंखे आ पिरी हाणे त मोटी आ पिरी हाणे त मोटी आ ही दिलि तोखे ॾाढो सारे थी। हा, पुकारे थी।